जी नाज़रीन, खानपुर न्यूज़ में हाज़िर आहियूं। खानपुर न्यूज़ जे हाईवेज़ डिपार्टमेंट पारां तरक़ियाती कमनि में मुबैना तौर करोड़े रुपयनि जी करप्शन जे इंकशाफनि सां भरियल रिपोर्ट हलण बैदि लाॻापियल ठेकेदारनि में थरथलो मतल आहे। ॿिए तरफ़ खानपुर जे नौजवान शहरी एडवोकेट यहया बख्तियार बप्पड़ पारां पाकिस्तान जे आईन जे आर्टिकल 19 मालूमात वठण जो हक़ जो इस्तेमालु कंदे हाईवेज़ डिपार्टमेंट में गुज़िरियल 5 सालनि में खानपुर में हाईवेज़ डिपार्टमेंट पारां थींदड़ कमनि जे मुकमल तफ़सीलनि जी ॼाण वठण जे लाइ दरख़्वास्त जमा कराए छॾी आहे। आईन जे आर्टिकल 19 तहत को बि आम पाकिस्तानी शहरी अवाम सां लाॻापियल सरकारी इदारनि खां मालूमात वठण जो हक़ रखे थो त जीअं इदारनि पारां थींदड़ तरक़ियाती कमनि जी सही ॼाण मिली सघे ऐं अवाम खे ख़बर पइजी सघे त केतिरा कम थियनि पिया ऐं कम जे लाइ छा मटीरियल ॼाणायल आहे ऐं कमु केतिरनि पैसनि ऐं केतिरे अरसे में मुकमल थियणो आहे ऐं ठेकेदार केरु आहे। यादि रहे त खानपुर न्यूज़ पारां 2018 साल में हाईवेज़ डिपार्टमेंट पारां खानपुर तालुके समेत शहर जे मुख़्तलिफ़ घिटियुनि में पेवर ब्लॉक जा टेंडर करे ठीका ॾेई कमु कराया विया हुआ, जिन मां टेंडर में ॼाणायल कुझु घिटियुनि में ब्लॉक न हणण जो इंकशाफ थियो हो। इन सिलसिले में खानपुर जे सॼाण धुरियुनि पारां डिप्टी कमिश्नर शिकारपुर, कमिश्नर लाड़काणो रोड्स खाते जे वज़ीर सिंध जे वॾे वज़ीर समेत एंटी करप्शन खाते समेत लाॻापियल इदारनि खां जांच करे करप्शन कंदड़ ठेकेदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कंदे करप्शन जे वर चढ़ियल घिटियुनि में पेवर ब्लॉक जा कम मुकमल कराइण जो मुतालबो कयो आहे। रिपोर्ट खानपुर न्यूज़ टीम।